नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त आलमी वबा कोरोना वायरस के पखिड़ के रोकथाम लाइ सिंध में 14 ॾींहं भी मुकम्मल लॉकडाउन है। मुसलसल लॉकडाउन सबब माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। अक्सर रोज़ानो दिहाड़ी ते मज़दूरी करे घर जो चुल्हो ॿारींदड़ पोरियत ऐं गरीब तबको मुतासिर सख़्त परेशानी के मुंहुं ॾियण लॻो आहे। खाइण पीअण जो सामान अणलब फाका कशी करे वक्त गुज़ारण ते मजबूर है। अहिड़े ॾुखी सूरत हाल में सिविल सोसाइटी जामरा जे इंसाननि दोस्त साथियुनि पारां इलाइक़े जे गरीब मुस्तहिक माण्हुनि ताईं रात जे ऊंदाही में राशन पहुंचाए मदद कई। इन दौरान सिविल सोसाइटी जामरा जे बासलाहियत नौजवान इंजीनियर दोस्त अली जामरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तानी क़ौम हिन मुश्किल हालात सां मुंहुं ॾेई रही है। इन मुश्किल वक्त में पाण मथां ज़िम्मेदारी सम्झी जेका ऐसन तरीक़े सां निभाईंदे पहिरियों मरहले में यूनियन काउंसिल झंडो मुशाक जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे 40 गरीब माण्हुनि ताईं राशन पहुंचायो वियो ऐं माण्हुनि खे कोरोना वायरस खां बचाव बाबति अहम आगाही ॾिनी वई है। जीअं एहतियाती तदाबीर इख्तियार करे पाण पंहिंजे घर ऐं पाड़ेसरनि खे मौज़े वबा कोरोना खां बचाए सघिजे। इन मौक़े ते गुरबत सटायल माण्हुनि पारां सिविल सोसाइटी जामरा जा अहिड़ी इंसानी दोस्त जज़्बे जी साराह कई ऐं सथ खे दुआऊं पिणु ॾिनियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।